मिरपोकास म्यूनसिपल कमेटी जैसे 1 अरब 7 करोड़ की बजट आवाम ते ख़र्च थियण बदिरां करप्शन के वर चढ़ी वही है। शहर खंडर जो ॾेख ॾियण लॻो। ताज़ियुनि बरसातनि बाद शहर गंदगी के ढेर में तब्दील थी वियो। बरसात रुकण करे केतरा ही कलाक गुजरण बावजूद केतरनि ही रायशी तोड़े कारोबारी इलाइक़नि में जंहिंमें बुखारी टाउन, सैटेलाइट टाउन, लालचंद बाग, पाक कॉलोनी, महमूदाबाद, अली टालपुर टाउन, पंवर कॉलोनी, चांदनी चौक रोड, मार्केट चौक, पुलिस शॉपिंग सेंटर समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे ऐं रोडनि ते बरसाती ऐं गटरनि जो पानी बीहण करे खॾा पइजी विया आहिनि, जंहिंजे करे ट्रैफ़िक जी रवानी सख़्तु मुतासिर थी रही आहे ऐं केतिरनि ई रहाइशी इलाइक़नि में बरसाती ऐं गटरनि जो गंदो पानी घरनि में दाख़िल थियण सबबि आम ज़िंदगी मुकमल मफ़लूज बणिजी वई आहे ऐं शहरी शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पीअण जे पाणी में गटरनि जो गंदो पानी शामिल थियण सबबि शहरी गंदो पानी वापराइण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में शहरियुनि सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त गली नंबर ये 3 है, इसकी यह हालत है कि कोई हारी बीमारी मौत मैयत हो जाए तो कहाँ जाएंगे। इसकी न सफाई है ना कोई पूछने वाला है। इसकी तो वह हालत है, यह हालत है कि घरों में घुसा पड़ा है कि पानी के डब्बे से निकाल के थक गए हैं, न पका रहे हैं न खा रहे हैं, क्या करें। ऐसी हालत लगी पड़ी है, रोडों पे खड़े हुए हैं। लिहाजा मेहरबानी करके इस गलियों को सुधारा जाए, जो आने जाने का रास्ता खुले। गरीब आबाद है इतने न को भंगी था न का सफाई है। इतने चई भी था रहूं जमादारनि मां केर वर ही कोन थो। गिटे जी हालत बरसात में के कुछ भी कोने, केर आयो ही कोने कोई पासे। घरनि में अंदर भरियो पियो सॼो, गटरनि जो पानी अचे पियो, सभु निकाली केर सम्झण वारो ही कोने, कंहिंखे चइजे। हुकूमत जा माण्हू ही अंधा लॻा पिया आहिनि, हाणे माण्हू कंहिंखे चए। हाँ, म्यूनसिपल कुछ भी को इंतजामिया जो को शऊर कोने कोई गिटियुनि में। वो भर वारियूं गिटियूं सभिनी जे घरनि में अंदर पानी अचे पियो। हाणे छा कजे हिननि खे। मिरपोखाल के अंदर अरबे रुपया खर्च थियण खां पोइ बि मिरपोखाल जो लावारिस हालत में पियो। फोटो सेशन सोशल मीडिया ते खबरूं हलाए ऐं बराए महिरबानी मिरपोखाल जी आवाम जी दादरसी कई वञे। ऐं असां हींअर तव्हां गलियुनि जी पोजीशन था पाण ॾिसी रहिया आहियो कि कुछ दोस्त जेके चई रहिया आहिनि कि मेन रोड साफ़ थी विया आहिनि, वॾो फाड़ा मारे छॾिया आहिनि। असां वॾी तारीख़ लिखी छॾी आहे बल्दिया मिरपोखाल, त तव्हांजे साम्हूं आहे हक़ीक़त। तव्हांखे ज़मीन रोड रस्ता ॿुधाए रहिया आहिनि कि कहिड़ी हिते गंदगी हालत लॻी पई आहे, माण्हू मफ़लूज बंदी विया आहिनि। हिकिड़ो बिजली जो मसलो, वापदारनि जो मसलो, मथां वरी जेको बल्दियारनि जी मफ़लूजी, माण्हू कारोबार डेली कमाइण वारा माण्हू किरा वञनि। जी बरसात खां पोइ हालत इहा आहे जेकी कल राति जो बरसात पई आहे, उन खां पोइ घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। गरीब मिसकिन माण्हू जेको न राति जागी कटियूं आहिनि ऐं मथां वरी मच्छरनि जो आधार आहे। उन्हनि मच्छरनि माण्हू खे खाई त गरीब मिसकिन माण्हू त हिन मुल्क जे अंदरि लावारिस ही वेठो आहे। बाक़ी मुंतखिब नुमाइंदा जेके हितां जो MNA साईं अली नवाज़ शाह, उन्हनि खे बि आवाम वोट ॾिनो, त बराए महिरबानी उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे कि अचनि संदी आवाम जी दादरसी करनि। ऐं हितां जेके MP आहिनि साईं हरीराम साहब, उन्हनि खे बि गुज़ारिश है कि जेके उन्हनि जा हेठि वारा माण्हू जेको सभु ठीकु आहे जो जेको रट लॻाए वेठा आहिनि, तो पाण निकिरनि ऐं ॾिसनि कि शहर में छा हालत थी रही आहे। ऐं गटर जो पानी पीअनि पिया। अॼु नंबरी जी हालत वञी ॾिसो कहिड़ी हालत आहे, त इहा त हालत ॾिसो कहिड़ी हालत आहे। जेका वोट इंतिज़ामियो केरु कोन अचे थो, वोट घुरण लाइ अचे थो, इंतिज़ामियो केरु कोन अचे थो। ऐं हर कोई नोट खाइण जे चक्कर में आहे। असां चऊं था कि ग़रीबनि जी मदद कई वञे ऐं जेका ग़रीब आहिनि उन्हनि जी मतिलबु ख़ासि करे मदद कजे। ऐं जेके पंहिंजो शहर आहे हिन खे साफ़ सुथरो जी असां आवाज़ खणंदा आहियूं, पर हुते अॻिते कदम वधाइण लाइ केरु कोन ईंदो आहे। रोड माना पूरो बरसात जे पानी का, गटर जे पानी का पूरो बुॾियो पियो आहे। हलण जी जाइ न हूंदी आहे। ऐं काउंसलर जेको आहे वोट वठण ईंदा आहिनि ऐं पोइ उन खां पोइ पैसा वैसा सभु खायो छॾनि। माल आहिनि कोन, वञण खां पोइ बि चऊं था बाबा असां वटि आहिनि कोन। ऐं असांजी नंबरी जी त ॿिन्ही हालत ख़राबु आहे। मायूं कपिड़ा मथे करे हलंदियूं ऐं हलण जी जाइ कोन्हे। अञा ताईं गेट ते पाणी बीठो आहे, काउंसलर को कोन आयो आहे, को इंतिज़ामिया कोन्हे, न को ॿियो आहे न टियों आहे। ईअं जी हालत पई आहे। पाण नंबरी जा छोकिरा पाण भंगी थी पाण कढनि पिया ऐं को एतिरो को बल्दिया वारा कोन आया आहिनि हिते। ऐं हींअर बि मायूं हींअर बि पाणी कढनि पियूं घरनि मां, जंहिंजे घरनि में पाणी भरियो पियो आहे। ऐं हींअर बि जेको ॿार बच्चो आहे लंघी कोन थो सघे, गटर जे पानी में लंघनि पिया। ऐं रोड रास्ता आहिनि कोन, नालियुनि जी सफ़ाइयूं आहिनि कोन। ये नाला नीचे डाउन होगा तो नालियाँ उसके अंदर जाके गिरेगी। ये सारा पानी जो खड़ा है, ये नाले ने बेग मारा वो पानी है। नाला नीचे होए तो नालियाँ खुद उसके अंदर चली जाएगी। नहीं, अभी तक यहाँ कोई नहीं आया। अभी नाला गैंग आई है, वो नाले को साफ कर रही है, उसके अलावा कोई भी नहीं आया था। रात को पानी के लिए लगे हुए थे सारे, वो पानी निकाल दिया इन्होंने। गाड़ियाँ क्यों चलाना पड़ रहा है, पंप क्यों चलाना पड़ रहा है? बगैर पंप के पानी जावे ना, ये मेन नाले सारे साफ हो जाए, पानी खुद चला जाएगा। पहले भी तो जाता था।
अब सारा नाला पूरा का पूरा चौक हुआ है, शहर सारा डूबा हुआ है। आधा घंटा बरसात और होती शहर डूब जाता सारा। अभी 2-2, 3-3 फुट पानी खड़ा जगह जगह पे, कोई है ही नहीं। अब सीएमओ साहब और इनकी आपस में गठजोड़ नहीं हो रहा, कोई इनके झगड़े चल रहे हैं आपस के अंदर। सीएमओ फंड नहीं दे रहा इनको, बोला हमारे पास ही नहीं। पहले मशीन चल रही थी, वो जगह जगह से पानी निकाल रही थी। अब वो सीएमओ साहब उनको फंड देवे तो ये आगे कार्रवाई करें। इनको जाके बोलो, बोले यार फंड ही नहीं है हमारे पास, डीजल के पैसे नहीं है। चेयरमैन के नीचे जो दूसरे हजरात हैं सारे। असांजी गली हालत ॾिसो त असां हलण जी जगह कोन्हे, हलण रस्तो कोन्हे, ॿार बचो गाड़ी मोटरसाइकिल वग़ैरह पर सभु माण्हू परेशान थियनि था। असांजी घटी में हॉस्पिटल बि आहे डॉक्टर अज़ीज़ हाशमी जो, कोई माण्हू खे त रस्तो कोन थो मिले गली में हलण जो, त हुतां हली वञे की न को इंतज़ाम आहे, को पाणी कढे थी, न को नालियूं खोले थो। सदाईं ॾिसो असांजी गली हर महीनो हर साल साल में 12 महीना ॿुॾी पई आहे घटी असांजी। कुझु महिरबानी थी सघे असां इंतज़ाम में अचूं था। केरु कोन आयो आहे, तक़रीबन जीअं बरसाति थियो उन्हनि खां पहिरियां असांजी गली बिल्कुलु फुल लॻी पई आहे, कुझु कोन थियो आहे। ऐं 10 चकर चयो आहे हिन जो इंस्पेक्टर आहे, सभिनी खे चयो आहे असांजी गली साफ़ करायो, न को किचिरो खणणु अचे थो केरु, न को भंगी अचे थो को, न को कोई नाली खोलणु अचे थो। गली हाल ॾिसो माण्हू हलण लाइ परेशान आहिनि, घर में जेके माण्हू आहिनि ॿिया पाड़े वारा आहिनि, सभु टोटल माण्हू परेशान आहिनि। कैमरामैन एजाज भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंटी न्यूज़, मीरपुर।